तोखे 20 रकातूं तरावियुनि जूं ॾुखियूं थियूं लॻनि। को इमाम वीचारो को हाफ़िज़ सगोरो तजवीद ऐं तरतील सां क़ुरान पढ़े त पोइ चवंदा हाफ़िज़ ॿेड़ी ॿोड़े छॾी। हाफ़िज़ थोरो चाबी हलाइजे, तिखी कजांइ यार, वारो कजांइ। भाई इहो जो तड़ तकड़ में हाफ़िज़ क़ुरान अहिड़ो पढ़ंदो मिण 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 यालमून मिण 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 तालमून, ब्रेक रुगे यालमून ऐं तालमून ते वधीक न को हाफ़िज़ खे ख़बर न को जमायती खे ख़बर, चवे छा जे क़ुरान ॿुधणो अथई न हली मके ऐं मदीने पाक में हली ॿुध। 2 कलाक तरावियूं थियूं हलनि, पर हेतिरा नंढड़ा ॿारड़ा अरबनि जा बि उभ पेरा बीठा आहिनि। मदीने मुनव्वरा जूं औरतूं न्याणियूं महबूब जे पाड़े सिरेणियूं न्याणियूं अचे ॾिस, मस्जिद नबवी पूरी भरपूर लॻी पई आहे। उहे औरतूं बि उभ पेरो बीही पूरी पूरी राति रब जे हुज़ूर में क़याम कनि थियूं, नफ़िल पढ़नि थियूं, जो मदीने वारे मीर जी तालीम जो इहा मिलियल आहे। तरावियूं पढ़ंदा, वरी साईं 2 कलाकनि 3 जे वक़फ़े खां पोइ वरी साईं क़यामुल लैल जा रात जो नफ़िल, उहे बि जमायत सां। हिकिड़ी रकात 20 मिंट पई हले, हिकिड़ी रकात 20 मिंट। ऐं अहिड़ो पिया क़ुरान मिठो पढ़नि, अखर अखर खां जुदा, तजवीद सां, तरतील सां, मत ऐं जज़र। जेॾी महिल हीअं क़ुरान पढ़नि पिया ईअं पियो लॻे ॼणो हरम सॼो झूमे थो पियो झूमे। खुदा जो कसम केतिरा भेरा मूं इहो मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। हीअं क़ुरान हाफ़िज़ पढ़नि, कारी क़ुरान पढ़नि, मथां बूंद बांदी शुरू थी वञे, रहमत जूं कणियूं वसण शुरू थी वञनि। हिते साईं हाफ़िज़ वीचारो 2 कलाक खां जे मथे हलियो न त उन हाफ़िज़ जी शामत अची वई। वरी हाफ़िज़ बि सदको वञान पढ़ण तां। हिकिड़ो अध गीदो हाफ़िज़, अध गीदो सम्झो था न, 2-3 सिपारा अॻियो यादि, 2-3 सिपारा पोयों यादि, मुसले ते बीठो। अब मां बि हाफ़िज़ आहियां, क़ुरान पढ़ंदुसि। हाणे 2-3 सिपारा त पढ़ी वियो, हाणे वधीक यादि न हुजे त सरफ जा गर्दान शुरू कई, ज़रब ज़रबा ज़रबू ज़रबत ज़रबता ज़रबना। रोज़ सही हो, केॾी महिल गर्दान सगीरो, केॾी महिल गर्दान कबीरो, इहे पियो पढ़े। सरफ नहव वारा, सरफ वारा गर्दान पढ़ी, अल्लाह अकबर। जमायत जो भेण ही कहिड़ा पंहिंजो ही कहिड़ो क़ुरान थो पढ़े। हिकिड़े हाफ़िज़ खे चोरी चोरी वठी आया, भेण हे तूं ॿुध त सही त हे क़ुरान कहिड़ो हिन शुरू कयो। हुन चयो बाबा हे क़ुरान त पढ़े ई कोन थो, हे छा थो पियो चवे। वदा क़ुरान पढ़, क़ुरान सां मोहबत रख, ऐं अहिड़े कारी जे पोयों क़ुरान ॿुध बि जंहिंजे क़ुरान ॿुधण सां दिलि खे राहत ऐं सुकून मिली वञे। हाणे असां वटि हिकिड़ो माण्हुनि जे ज़हननि में इहा ॻाल्हि वेही वई आहे, बाबा 3 पढ़णो आहे, पोइ बसि मिड़ी रुगे बीहणो आहे, क़ुरान ॿुधूं सम्झूं या न सम्झूं, मिड़ी 3 पूरो करणो आहे। ईअं न आहे मुंहिंजा दोस्तो। हाफ़िज़नि खे बि अर्ज़ कंदुसि त महिरबानी करे पहिरीं पंहिंजे जमायत खे रमज़ान खां अॻु में ख़ुतबो ॾियो, उन्हनि खे सम्झायो बाबा क़ुरान पढ़ण जो मक़सदु छा आहे। त सोली तरह ठाहे ठाहे क़ुरान ॿुधो। जेको तव्हां बीठा आहियो न, इहो क़ुरान ॿुधण जे लाइ जेके 5 मिंट बीठो, इहो तव्हांजो बीहण क़यामत जे ॾिहाड़े जेको बीहणो आहे न, 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहाड़ो हूंदो। घणो? फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना। क़ुरान तो फरमाए तो वो हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जो हूंदो, जेको उभ पेरो सभिनी खे बीहणो पवंदो। ज़मीन टामे जी हूंदी, सिज मथां गिराठ जेतिरो क़दुरु मथां अची वेंदो,